हलत पलत दिले हो सवार, हलत पलत हलत पलत दिले हो सवार, हलत पलत राम नाम अंतर उर्धारे, राम नाम अंतर उर्धारे, ओ राम नाम अंतर उर्धारे, वासु राम नाम अंतर उर्धारे, हलत पलत दिले हो सवार, राम नाम अंतर उर्धारे, राम नाम अंतर उर्धारे, हलत पलत हलत पलत। श्री राम श्री राम। मुंहिंजा प्यारा, हिते आया हो मुंहिंजो अंदरियों रूप बणिजी वञो, ॿाहिरों मुंहं खे ॾिसी ॻाइण जी स्टेडी न कयो, जेके निकिरे पकड़े वठो उहो कमु कयो, जेके मां कयां थो तव्हां कयो, बसि अंदरियों संत बणिजी वञो। श्री राम। न त रहिजी वेंदासीं, बसि खणी वठो, हाणे खणी वठो, बणिजी वठो। बाबे साईं छा कयो? हलत पलत दुले सवार, सा पंचम पातशाही चवनि था, हलत हे लोक, पलत परलोक। श्री राम। हे लोक ही श्री राम, तुंहिंजो बीज आहे परलोक परिणाम, जेके हाणे कंदे, जेके बीज बोईंदे उहो पाईंदे। असां परलोक खे मरण खां पोइ न वठूं। तुंहिंजे कर्म हथ में आहे, फल तुंहिंजे हथ में न आहे। केवल परमात्मा ॾींदो, क्षण में ॾींदो, घड़ी में ॾींदो, ॾींहं में ॾींदो, साल में ॾींदो, किन जन्मनि में ॾींदो। न तूं पुछी सघंदा, न तोखे जवाब मिली सघंदो। सावधानी हुजे, यादगिरी हुजे, घबरायूं न। असां सुठी राह ते हलंदा अचूं, अगरि साम्हूं फल नथो मिले त असांजो अजायो कुझु बि न थींदो। जेकी मन जो ख़्यालु तो उथायो, सुठो चाहे कसो, उहो ख़तमु न थींदो। बीज बोइजी वियो, प्रकृति में वियो हुयो, उनजो परिणाम तोखे मिली रहंदो। इन लाइ सावधान, तोखे ख़्यालु कहिड़ो उथाइणो आहे। इन जे लाइ ज्ञान ज्ञान ॼाण ॼाण जंहिंखे चइजे, उनजो पहिरियों सीढ़ी ज्ञान जी आहे। बाबा साईं वेठा नामदास स्वामी, उनजी दया सां वीचार माना पहिरियों ज्ञान जो शास्त्र शुभ इच्छा। सुन रहो, चुप रहो, बस कुछ भी न करणो आहे। जे करणो आहे त प्रभु जी यादि करणी आहे, उन में पाण खे बनाए रखणो आहे। अगरि इन खां मथे कुझु उथणो आहे त शुभ इच्छा, ॿिए जी भले जी भावना, सुठी इच्छा। सुठी इच्छा माना जंहिंमें ॿिए जी भलाई समायल हुजे। राम, बस इहो सिखी वञो। हलत पलत तूं हे लोक संवारींदे, तुंहिंजो परलोक सवलो थींदो। बस राम। वो कीअं सवलो थींदो? राम नाम अंतर ओरधार। मन मस्तिष्क में जेको हे पे चयोसीं, मन मस्तिष्क में, दिल दिमाग में, हे त दिल आहे, त दिमाग।
राम नाम अंतर हृदय में मन में उर मिन से हृदो उन में धार अंतर में खून जो दौरो सभु हितां ई हले थो। तोखे हलत पलत संवारणो आहे लोक तुंहिंजो परलोक सुधरणो आहे त संत छा करेगा भगवान जे नाले खे हृदय में रखी करके शरीर की सजी प्रक्रिया करेगा। पूरे गुर की पूरी दीक्षा 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 ओ जिस मन बसे सुसाच परीक्षा जिस मन बसे सुसाच परीक्षा जिस मन बसे सुसाच परीक्षा पूरे गुर की पूरी दीक्षा जिस मन बसे सुसाच परीक्षा पूरे गुरवा पूरे श्री राम राम जो नालो कहिड़ो जेका पूरन गुरु तोखे दीक्षा ॾिनी आहे बख़्शिश कई आहे। पूरे गुर की पूरी दीक्षा श्री राम इनखे पकड़े रहो। तू पकड़े रहंदे तू पकड़ियो रहंदे बस तू हथ खुदा जे हथ में ॾींदे ई न खुदा छा कंदो। सतगुरु शब्द तू मन उन जे हवाले न कंदे तोखे शब्द कीअं पकड़ींदो। पंहिंजे स्वार्थ जा कम पूरे करण जे लाइ मां साईं तव्हांजो शिष्य आहियां। ॿाहिरियां माण्हू बि ॿाहिरि ॿुधाईंदा पिया त उन्हनि खे ॿुधाइनि था वञे तॾहिं हू चवंदा न हे साईं तव्हांजो शिष्य आहे हे तव्हांजी चेली आहे हे साईं असां सां हीअं हलंदा आहिनि। अरे राम असांजा पुटां धीअ वेठा थो इहे कार्य कयो साईं असां तव्हांजा तव्हांखो नाम वरितो आहे ख़रीद करे थो कमु करे थो। राम अहिड़ो नाम वठी अहिड़ा पाप छो थो करे। तूं हरियारो कमु कर न। संत शरीर जॾहिं कुर्बान थियो पिया समाज शेवा में धर्म में तूं छा करे रहियो। राम राम पूरे गुर की पूरी दीक्षा जिस मन बसे जंहिंजे ख्याल में वसी वञे तिस साच परीक्षा सची परीक्षा इहा आहे तुंहिंजे मन में नाम वसियल आहे। साईं मां दुखी आहियां नाम वारो पाण खे दुखी कीअं चवंदो आहे। संत जी दयालता आहे जो तुंहिंजो ॿुधे थो पियो तूं नाम में न आहे तॾहिं दुखी थो महसूस करे न। नाम वारो दुखी बि सुखी आहे नाम खां सवाइ सुखी बि दुखी आहे। श्री राम मुंहिंजा प्यारा इन दीक्षा खे ध्यान में रखूं असां नाम खे पकड़े रहूं नाम असांखे पकड़े रहंदो। हा मन तन नाम जपो लवला मन तन नाम जपो लवला मन तन
दर्द मन ते भो जाए आदो दुख दर्द मन ते भो जाए आ दुख दर्द मन ते भो जाए मन तन नाम जपो लवला दुख दर्द मन ते भो जाए मन तन नाम वाला मन तन नाम श्री राम मूंखे प्यारो द्वारकादास यादि अची वियो दत्या वारो जंहिं बीह करके दत्या जो पूरो आस्थान ठारायो हेठियों पोषण जॾहिं उद्घाटन थी वियो मथे पोइ बाबूलाल वीचारो लॻल आहे शाबाश और उन्हें जे पिता सॼो SSD धाम पूरो ठारायो बीह करके 88 वजे उमिरि ज़ाल मुड़ुसनि जो एक्सीडेंट थी पियो स्कूटर ते शायदि झांसी में जबरदस्त 5 महीना माई पई रही हो अञा ताईं लंगड़ो हूंदो आहे द्वारकादास महीनो 2 टे गुज़री आहे इहे सांगे सां फोन थियो मां पंहिंजी शर्मसारी महसूस पियो कयां भई हेॾो ॿार जो हेठि मां चयो वेली मां तव्हांखां पुछी न सघियो आहियां त उहो भाई माई हथ में न पिया अचनि साईं तव्हां खड़ा आहियो तव्हां बचायो असांखे तव्हां गॾु हुयो साईं मां अॼु पियो खां भई चई छा रहिया आहिनि मां पंहिंजी कमी महसूस करे रहियो आहियां भई तव्हां फोन ई न कयो आहे हेॾो वॾो एक्सीडेंट थी वियो आहे भई तव्हां कीअं ख़ुशि आहियो छा थियो मन तन नाम जपो लिवण लाइ दुख दर्द मन ते भव जाए सम्झियो छो याद आयो त हेॾे कष्ट हूंदे हेॾो दुख आयो उन दुख जो वॾो दर्द थींदो राम कॾहिं असां ठीकु थींदासीं अहिड़ी हालत आहे न मन तन में नाम आहे इहो नाम काॾों मिलियो जो कंहिंखे ॿुधाइनि इहा लव मन में हुई तॾहिं था चइनि न मुंहिंजी कमी खे महसूस न करणु ॾियणो तव्हां गॾु हुयो साईं तव्हां मथां बीठा हुआ साईं तव्हांजे सां रक्षा कई तव्हां असां सां हेॾी सारी थियल आहे हिकु थी वियो रखिया भई को दुख न आयो आपत वॾी हुई पर टरी वई न मिली वई तंहिंखां पोइ बि इहो जवाबु आहे छा चइजे मिसाल ॼायां मां न ॼायां मन तन नाम जपो लिवण लाइ दुख दर्द मन अरे कष्ट शरीर जा कंहिंखे न प्राल बोझा थियल आहिनि कहिड़ो महापुरुष बचियल आहे अवतारनि पाण खे सिद्ध करे ॾेखारियो आहे भाई प्राल बोझा भोग असांखे भोगणा पवंदा तव्हां कीअं छुटिजी सघंदो पर मन जी स्थिति कहिड़ी थी बीहे बसि ॾिसणो संत जे मन खे राम तंहिं लाइ अहिड़ो वापार जेको संत वापार करे विया आहिनि हा सच वापार करो वापारी सच वापार करो वापारी ओ सच व्यापार करो व्यापारी कहिड़ो सचो वापार राम ऐं नाम जो बसि इहो ई सचो वापार आहे संतन खोलियो हट सामी सौदे सार जो सौदो सार सौदो इहो आहे संसार असार आहे हिन में सार कोन्हे सार राम जो नालो आहे बसि रहे साईं जो नाम इहो अर्ग जे वाको निकिरंदो आहे रहे बस राम नाम सत है माना आहे हक़वा इहो रहंदो और झूठी मत है बस संसारी झूठो आहे त मत बि झूठी आहे सच वापार करो वापारी
दरगाह बहे खेप तुम्हारी ओ दरगाह बहे खेप तुम्हारी दरगाह बहे खेप तुम्हारी ओ एकाते रखो मन मारे एकाते रखो मन मारे माहे एकाते रखो मन माहे नानक बहोर न आवो जाए नानक बहोर न आवे जाए ओ एकाटे रखो मन मारे नानक बहोर न आवे जाए ओ नानक बहोर न आवे जाए सुखमनी सुखम रत प्रभु नाम सुखमनी सुखमनी सुखम रत प्रभु नाम सुखमनी सुखम रत भगत जना के मन बिसराम भगत जना के मन बिसराम सुखमनी सुखमनी श्री राम श्री राम एका टेक रखो मन माए एक टेक रखो बस कहिड़ी भी परिस्थिति में असां विचलित न थियूं जॾहिं इहा स्थिति असांजे सम में बणबी तॾहिं असां वञी सम में समाइबासे नानक बहोर न आवे जाए सत्संगी थी कर कंहिं ॿारनि वारे दिलासे ते न रहो ख़ुशि रहो आबाद रहो गृहस्थी फलिया फुलिया रहो हे रहो इन बचो पिनी को मथे उथो श्री राम भगवान राम को पुछो तूं जंहिंजे मथां ख़ुशि थिए उनखे छा ॾींदो आहे चए रोना धोना सस्कना अधिक हालत तुंहिंजो संसार में ख़राब थियनि तॾहिं तोखे वैराग ईंदो तॾहिं तूं ईश्वर जे रस्ते ते वेंदे राम न त हे सभु संसार तुंहिंजे विनाशता जो कारण आहे जंहिंमें तूं ख़ुशि थियो पिया ॿारनि वांगुरु तोखे सम्झ कान थी अचे पियो संतनि दुख घुरिया आहिनि सुख न घुरिया आहिनि मां एतिरो चईंदो आहियां भई ठीकु आहे शुभ अशुभ ॿई ठहिया आहिनि उहो अशुभ बि कोई ढोर जनावर कोन भोगींदा माण्हू ई भोगींदा जॾहिं कंहिं शइ खां अधिकता विया तॾहिं अशुभ में अची विया ठीकु आहे तूं भोग शुभ जो ई मज़ो वठो अशुभ जो ई वठो पर जेकॾहिं अशुभ जो फल दुख थिए उते घबरायो त न सम्झ में अचे थो कोई बुद्धि ते तर्क ॾियण जी ज़रूरत ई कान्हे न को ज़ोर ॾियण जी ज़रूरत आहे न को तर्क पैदा थी सघंदो आहे सदाई तूं वठ न पर जंहिंमहिल दुख जे दौर घबराए छो थो अशुभ खे ख़ुशी सां भोगींदो त दुख बि ख़ुशी सां भोग न कोई अहिड़ो पंथ मज़हब कोन्हे दुनिया जे तख़्ते ते जेको चए त शुभ जो फल दुख थींदो ऐं अशुभ जो फल सुख थींदो आहे कोई गीता खां मथे अर्जुन जे पुछण ते भगवान जवाब ॾिनो साईं शरीर छो मिलियो आहे
ये बेसिस ज्ञान विसारियो न असां जे पूर्वबले में कयल शुभ अशुभ जे फल भोगण जे लाइ शरीर मिलियो आहे शुभ जो फल सुख अशुभ जो फल दुख इन लाइ हिन शरीर खे सॼियो वेंदो आहे दुख सुख जो पुतलो छा ऐं दुख ऐं सुख तुंहिंजे शरीर में ईअं गुज़रंदो शास्त्रनि प्रमाण ॾिनो हिकिड़ो ई जीअं ॾींहुं ऐं राति तुंहिंजे चवण सां ॾींहुं रहे तुंहिंजे चवण सां राति घटिजे बिल्कुलु न थींदो जेके लिखियो आहे करम घट टारी नाहे टरे ख़ुदा बि तुंहिंजी नास न कंदो सतगुरु जो ज्ञान नाम इन जे लाइ आहे तोखे दुख जो दर्द महसूस न थिए अगरि दुख वेंदो त दान सां वेंदो जेके धन तुंहिंजा अशुभ कर्म में लॻाइनि उहे वरी शुभ कर्मनि में लॻनि बसि घटिजण जो अगरि आहे त दुख जो वञी मित्र खे दिलि सां चओ अस्पताल वेठो आहे सचा मित्र तॾहिं आयो पर जॾहिं तव्हां पाण कंदा हूंदासीं असां तॾहिं चई सघंदासीं न ताक़त कान रखंदासीं बुचकार ॾेई करे दिलासो हा ख़ुशि आहियां छा थींदो इन में दान कर हे लखे विञाए थो पियो ॿिए पासे विञाए मरीज़नि खे ॾिस श्री राम असां मरीज़ ॾे वञण लाइ बि अस्पताल में हा जल पाणी जी सलाह थी केॾो पाप था करे अचूं पुञ त ठहियो इहे पाप त छॾियूं असां फल खणी वियासीं मरीज़नि ॾे पंहिंजे मरीज़ जे सांगे सां मन अस्पताल वियासीं ॿियनि ग़रीबनि खे मरीज़नि खे फल विरायूं अचूं बिस्कुट विरायूं अचूं कुझु विरायूं अचूं हेठि मरीज़ पिया आहिनि हुननि जा राम जल पाणी जी सलाह खाराइण वारो बि पाप थो करे जेको अस्पताल में जल पाणी जी सलाह थो करे ऐं जेको खाए थो उहो महापाप थो करे इहा ॻाल्हि ॿुधी छॾियो यादि करी इहे भुलाए पाप कढो ख़तमु कयो हिननि ॻाल्हियुनि खे जेको ॿाहिरों स्टेशन तां माइट आयो आहे अस्पताल सिधो सां पहुतो आहे उन खे जल पाणी कराइण तूं कलाकु वेठो आहे तोखे उञ लॻे थी बिलाशक पाणी घुरी वठो बसि सलाह करण जी ज़रूरत न आहे तूं सचो मित्र ऐं ॻाल्हियूं न घण करे मरीज़ खां वधीक न पुछो जेको साइड में बीठो आहे उन खां थोरो पुछो मरीज़ खे बयानु करण न ॾियो तोखे इन लाइ न सुम्हायो आहे असां त तूं असांजो बयानु पियो ॿुधाए रिपीट कंदे ओतिरो दुख वधंदो घटिबो कोन चुप करे आराम कर तोखे दवा ॾिनी आहे साइड में पुछो तूं सचो मित्र आहीं त जेको वेठो आहे हुन सां ॻाल्हियूं न कर ॿियनि मरीज़नि जो आराम न फिटाए उन को छा करे तूं 2 कलाक ॿाहिरो थी आहे मां हिन सां वेठो आहियां तूं सचो मित्र तॾहिं आहे इहे शयूं पैदा कयो पाण में न कंहिंजे अस्पताल में वजन सां कयो गोड़ कयो सवाइ हिकु माण्हू जे बि वधीक अस्पताल में हुजे बि न हिकिड़ो हलियो वञे ॿियो अचे बसि मथां भीड़ न करे कहिड़ी कहिड़ी जाइ ते असांखे कीअं इस्तेमालु करणो आहे श्री राम संतनि खे कीअं अचिणो आहे कहिड़े नमूने रहणो आहे चुप करे अचिणो आहे चुप करे शेवा करे चुप करे हलियो वञो शेवा में हाँ सचो दोस्त आहे पोइ हिमत सां भई कयूं पर जेकॾहिं न त न त हिकु ॿिए खे दुश्मन करे ॾिसूं चाहे असां ॿ भाइर हुजूं चाहे सचा मित्र हुजूं ॻाल्हियूं कंदासीं शेवा पूरी न थी सघंदी न हिन सां ॻाल्हाइण ई न आहे मूंखे पंहिंजी शेवा करणी आहे इहे अलॻि अलॻि व्यू आहिनि शेवा करण जा श्री राम मुंहिंजा प्यारा एका टेक रखो मन माए नानक बोहर न आवे जाए वरी असांजो जन्म जो माण्हू जो न थिए हे संत हे असांजो मोक्ष प्रधान देश आहे मोक्ष जो साधन आहे ज्ञान संतनि मां मिलंदो असांखे मोक्ष थिए जनमण जो चक्कर ई न थिए वॾे में वॾो दुख आहे भई जॾहिं जनम थिए थो थोरो गहरा वञूं अंदरि ॿार जी कहिड़ी हालत आहे सभु कुझु परसद ॾेखारीनि था राम उहा उन ॿार खे ख़बर हूंदी जाथो वीचारो अचे थो ॿियो माता खे ख़बर हूंदी मरण जो संतनि 60,000 विछूं छॾियूं असां भॻवान खे जेका संगत वेठी आहे भलाई थी हुजे मां अखियुनि सां ॾिठो आहे विछूं जो चप असांजी बुआ खे पातईं 1964 में मां हेॾे पाकिस्तान इंडिया आई घुमण तड़फे जे पई अचे हेॾी दिलि वारी राम उते शास्त्र 60,000 विछूं लिखंदा त छा हलो तुंहिंजी मरण महिल जीव जी उन महिल एतिरो कष्ट अचे थो थोरो वेही संतनि जे वचननि जो वीचार कयूं त कुझु असांखे भउ थिए अखियूं ॿूटे वेहूं त कहिड़ी शराफ़त आहे जनम वठी करे जेको असां गुज़ारियो आहे पुटु ॼायो शल मुराद वञ थिए न त सॼो नालो हीअं धन वधियो शल विनाश न करे हीअं अड़े छा आहे जीवन हरे राम
संतन जीवनन के ॾिसण जेको त्याग करके हीअं हलिया विया आहिनि। मुंहिंजा प्यारा एका टेक रखो मन माए, बस रोज़ी न मिलती, कुत्ते खे मिले थी। 84 लख जूनिन खे परमात्मा पाले थो, तुंहिंजे लाइ रोटी न लिखी अथई, इन लाइ तूं मरंदो पियो छड़ी रोटी जे लाइ। अरे राम, केॾो कमु असांखे संसार जो करणो आहे। रोटियूं तुंहिंजे पोयों रहंदियूं, तूं हरि जी शेवा कर, रोटियूं तुंहिंजे पोयों आहिनि। असां छा करे रहिया आहियूं? हथ जे कंगण खे कहिड़ो मिसाल आहे, मां छा ॿुधायां? थोरो अखियूं खोले ॾिसो। माया मान पोयों आहे न, तूं छॾे नी खे न, छा न मिलंदो पियो आहे? बाबे जन तकलस में खणी वञो, बाबो काॾे रोटी कोन खाईंदो, ॿाहिरि हलंदा 5 आस्थाननि ते त उते बि कंहिं रोटी न खाईंदा, बसि पंहिंजे दरबार सां बसि काॾे मनाइण ते न बा, बसि एका टेक रखो मन माए। नेम जो पालन कयो, छल नेम दरबार मन घुसे। नेम वॾो फ़ाइदो ॾींदो। हिकु ॾींहुं बि विथी विझी वञे, हे त सभिनी जी रिपोर्ट आहे, 29 साल जी रिपोर्ट आहे। कंहिं नेम न घुसायो आहे, कंहिं शेवा कई आहे, हा उनजा सभु इनाम मिलंदा, सभु फ़ाइदा थींदा 2010 में सभिनी खे। ईश्वरी दरगाह जा इनाम मिलंदा, सभु रिपोर्ट आहे। श्री राम नेम न घुसायो, जेका भुलां थी वियूं आहिनि वरी भुलां छॾियो, नेम ते अटल रहो। बसि एतिरे निकरण सां सदाई सदाई सुख मन सुख कंदी। सुख जो साधन ज्ञान आहे, हिन ज्ञान खे हृदय में धारींदासीं, सदाई सुखी सुख रहंदो। बोल गुरु नानक देव। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम वाहिगुरु। श्री राम जय राम जय जय राम, 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 राम जय राम जय। राम कृष्ण भगवान की हर हर महादेव जय। बोल गुरु नानक देव की जय। साईं वसन घोट की जय। शाह पारुषा साहिब की जय। साईं खोताराम साहिब की जय। सच्चे साईं सतनाम दास साहिब की जय। अमर श्री साईं कंवराम साहिब की जय। सखी बाबा दाराम साहिब की जय। हर लाल